हाणे राज़न छा पंहिंजे भाउ जे बदिले में वाक़ई हाणे अली ख़ान खे मारे छॾींदो। अली ख़ान अचण वारे किस्तनि में मारियो वेंदो। उन जे बदिले में अचण वारा एपिसोड जेका आहिनि मंसूर खान जे लाइ टफ थियण वारा आहिनि साबित। मंसूर खान जेल में रहंदो, घणा ॾींहं रहंदो जेल में ऐं कॾहिं छुटंदो, ऐं हाणे शाहनवाज़ खान मंसूर खे अञा हथीको करण जे लाइ कहिड़ा कहिड़ा क़दम खणंदो। सॼी अपडेट्स ॾींदासीं दोस्तों हिन नंढिड़े वीडियो में। इनखे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों असल में मसइलो हीअं आहे जेको मंसूर खान खे घणो वक़्तु ई जेल में न रखी सघंदा ऐं मंसूर खान तमामु जल्द जेल खां ॿाहिरि अची वेंदो ऐं होॾां जेको आहे मुराद कीअं बि करे को न को नतीजो निकिरी ईंदो। हू पंहिंजे भाउ अली ख़ान खे बचाइण में कामयाबु थी वेंदो। उन्हनि जी भेण बि मुराद जी पुॻी दुश्मननि वटि ऐं इहो सोढल जा कमु, सोढल जूं ग़लतियूं ऐं होॾां सोढल पंहिंजी ग़लती खे सुधारण जे लाइ हाणे ॿियो को न को क़दम खणंदो। गुलपरी खे उतां या अली ख़ान खे उतां कढण जी पूरी कोशिशि कंदो। थी सघे थो हिन चकर अली ख़ान इहो सोढल मथां कामयाबु थी वञे पंहिंजे सौटु अली ख़ान खे बचाइण में या गुलपरी खे बचाइण में। घणो कर ईअं ई थींदो ऐं सोढल को न को क़दम खणंदो। बाक़ी राज़न वारा फुल तयारी में आहिनि त हाणे पूरो कंदासीं असां अली ख़ान खे। ऐं ॾिसूं हाशिम ख़ान सां बि उहो मिलंदा हाशिम सां त इहो मसइलो कीअं थियो, तूं विच में कीअं आहे, कीअं तुंहिंजो दोस्त मोह, अहिड़े हिसाब सां पूरी इंक्वायरी कंदा। वीडियो सुठी लॻी त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा असांजे हिन यूट्यूब चैनल खे।